भॼन चालू आहे त सभई प्रॉब्लम विसरी विया आहियूं। न त भॻवाननि खे बि वञी करे बोर कंदा आहियूं, उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं अॼु ससु इहे चयईं, अॼु सहुरे मूंखे दिलि दुखायईं, अॼु भेण इहे चयो, भाउ इहे छो न कयो, कंदा आहियूं न इहे। केरु कंदो आहे सभई कंदा आहिनि। वीचारा भॻवान बि इहे सभु दुख ॿुधी ॿुधी परेशान थी विया। रात जो जॾहिं विष्णु भगवान ऐं शंकर भगवान ॿई गॾजनि था हिक ॿिए खे, त शंकर भगवान चवनि था विष्णु भगवान खे, यार मां त तंग थी पियो आहियां पंहिंजे घर मां। त विष्णु भगवान चएसि थो तोखे छा आहे, तूं त पाण भगवान आहीं, तूं छो तंग थी पियो आहीं। चईसि असांजे घर में मूं वटि नाग आहे ऐं गणेश वटि छा आहे, कुओ आहे। त नाग सॼी देरि छा वेही कंदो आहे, कुए खे वेही ॾिसंदो आहे, भई कॾहिं चांस मिले मां हुनखे खावां। वरी कार्तिके वटि छा आहे, मोर आहे, मोर बि वेही ॾिसंदो आहे मां कॾहिं नाग खे खावां। ऐं वरी हुन दुर्गा माता वटि छा आहे, शेर आहे, ॾिस उहो बि वेठो हूंदो आहे शेर, भई मां कॾहिं न मोर नाग ऐं कुए खे खावां। असांजे घर में त शांती कान्हे। चईसि वरी ॿी प्रॉब्लम छा आहे, मुंहिंजे मथे में केरु आहे, माता गंगा। पोइ केरु आहे, पार्वती जी भेण आहे। त इहे ॿई भेणियूं पाण में वही विढ़ंदियूं आहिनि। पार्वती पई सड़ंदी आहे, भई गंगा मथे ते छो वेठी आहे, चवंदी आहे गंगा खे छो मथे ते चाढ़े रखियो अथव। वरी विष्णु भगवान चवनि था, चीज मूंखे त मां इहे सुम्ही पियो हूंदो आहियां, पर मूंखे प्रॉपर निंड ई न ईंदी आहे, मुंहिंजे मथां 7 शेष नाग वेठा हूंदा आहिनि। त सुबुह जो जॾहिं ॿई गॾजनि था हिक ॿिए खे, चवनि था यार थी छा वियो हुयो असांखे, पाण छा वेठा पिया ॻाल्हायूं कल्ह। त चईसि माण्हुनि जा प्रॉब्लम्स ॿुधी 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 असांखे बि कल्ह चक्कर अची वियो, हिक ॿिए खे वेठा पंहिंजा प्रॉब्लम्स ॿुधायूं, जबकि प्रॉब्लम्स आहिनि न, पर ॿुधी ॿुधी इहे प्रॉब्लम्स असां बि उहो आदत लॻी वई असांखे बि। इन करे चवनि था भई सत्संग ते अचूं त मौज में अचूं, जीअं सभु पंहिंजा दुख विसरी वञूं। चवंदा आहिनि गुरु को मत बताओ कि प्रॉब्लम कितनी बड़ी है, पर प्रॉब्लम को बताओ कि गुरु कितना बड़ा है। प्रॉब्लम वॾी आहे या गुरु वॾो आहे, त गुरूअ जे अॻियां असांखे प्रॉब्लम्स यादि ई न अचणु खपनि। अगरि गुरु सचो आहे त पंहिंजा दुख बि असांखां विसराए छॾे, हू पाण ई सूर्य मां कंडो करे छॾींदा आहिनि। असां अगरि सची दिलि लॻायूं गुरूअ सां त हू असांजा सभु कम पाण ई कंदा वेंदा आहिनि। चवंदा आहिनि तुम मेरी तरफ 1 कदम बढ़ाओ, मैं तुम्हारी तरफ 10 कदम बढ़ाऊंगा। त गुरु में पक्को विश्वास रखी सेवा ऐं सिमरन करो। बाबा चवनि था अगरि असां घर में सेवा न कई आहे ऐं हिते मंदिर में अची भॼन सिमरन करूं था, त उहो असांजो सजायो न वेंदो जेसि ताईं असां बुज़ुर्गनि जी सेवा न कई आहे। हिकु दफ़ो हिकु कुणमी ऐं हिकु ब्राह्मण ॿिन्ही जी मृत्यु थी वई, ॿई वञी पहुता यमलोक में। त फैसलो करणो हुयो कंहिंखे किथे मोकिलियो। त ब्राह्मण खे पक हुई भई मूंखे स्वर्ग मिलंदो, छो त मूं व्रत रखिया आहिनि ऐं मां तमामु घणियूं पोथियूं पढ़ियूं आहिनि। ऐं जेको कुर्मी हुयो उहो वीचारो डिॼे पियो, चई मूंखे त टाइम ई न मिलंदो पूजा करण जो, मां त सॼो ॾींहुं पंहिंजे कम में हूंदो हुउसि। कुर्मी डिॼे पियो भई मूंखे नर्क मिलंदो, ब्राह्मण ख़ुशि पियो थिए मूंखे स्वर्ग मिलंदो, पर थियो छा, ॿुधो ब्राह्मण खे मोकिलियो नर्क में ऐं जेको कुर्मी हुयो उनखे मोकिलियो स्वर्ग में। हाणे जॾहिं ब्राह्मण पुछे थो भई मां त एतिरा व्रत रखिया, मां त हेतिरियूं पोथियूं पढ़ियूं, हेतिरा मंत्र पढ़िया, पर चवनि था तूं कंहिंजी सेवा न कय। ब्राह्मण खे छा था चवनि, तूं कंहिंजी सेवा न कय, हथो तूं सेवा कराए आहे, इन करे तोखे छा मिलियो आहे, नर्क मिलियो आहे। चवनि था जेतिरो थी सघे कंहिंखां पाणीअ जो गिलास बि हथ में न वठिजे, जेतिरो थी सघे पंहिंजी सेवा पाण कजे, कंहिंखां बि न कराइजे। ऐं कुर्मी वीचारे खे स्वर्ग मिलियो। हू पुछे थो, चए थो मूं त कुझु कयो ई न, मां त सिर्फ़ु पंहिंजो सॼो ॾींहुं कमु कंदो हुउसि। त कुर्मी खे चवनि था भई तूं कमु कंदो हुएं, पर घर अची तूं खाधो ठाहींदो हुएं,
तुंहिंजे घर जे भरिसां हिकु वीचारो अपंग माण्हू रहंदो हो, जंहिंखे पेर न हूंदा हुया, पर तूं छा कंदो हुएं, पंहिंजो खाधो ठाहे करे पहिरीं हुनजी थाली कढंदो हुएं ऐं उनखे वञी करे उहो खाधो खाराए ईंदो हुयो। त इन मां इहो था सिखूं भई सेवा सिमरन खां बि वॾी आहे। अगरि सत्संग रहिजी वञे ऐं कंहिंजी सेवा चालू आहे त पहिरीं उहा सेवा कजे। सेवा मां जेको असांखे पुण्य मिलंदो उहो पोथियुनि पढ़ण मां, बुक्स पढ़ण मां, किताब पढ़ण मां, पाठ पढ़ण मां, नाम सिमरन करण मां असांखे उहो फल न मिलंदो। त सभई मिली करे चवंदासीं, उनको मेरी सेवा का अधिकार है, करते जो अपनी माँ से प्यार है, उनको मेरी करता जो अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता है दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है,
वारो आहे गणपति जो। तो सभई जी नंढड़ी कथा ॿुधो गणेश भगवान जी। गणेश ऐं कार्तिकेय जे विच में कॉम्पिटिशन थी भई केरु